अस्सलाम वालेकुम भाईजान। वालेकुम सलाम। दा खुश है हाल वाला बो के लगो पे बाबा ठीक है। खैर ता बदा नंढड़ो अर्ज़ा बा हुकुम कयो बाबा। हे पाण शायद हिक ही घिटी में जा रहा हूँ। हाँ हाँ मिलंदा मुलाकात एतिरो न आहिनि पर D54 घर तव्हांजो आहे न। हाँ हाँ खैर भाउ हाणे आहे पाड़े जी ॻाल्हि। हाँ असां ॿियो कुझु त न हिकिड़ो ॿाहूं ॿधी अर्ज़ु करे सघूं। न हुकुम ॿाहिरों तव्हां खां टियों ॾींहुं ॾाकण खां ठाराई आहे हेठि सॼी, अॻे घिटी 5 फुट आहे, वरी 2-2.5 फुट तव्हां ॾाकण खणी आया आहियो। हाणे त गाॾी जी बि अचण वञण जी सहूलियत न आहे त मैं समझा तो ता ॻाल्हायो। न न इहो निमाणो अर्ज़ु आहे, को ॿी का ॻाल्हि न आहे। ॿाहिरी में पाड़े में हिक ॿिए खे अर्ज़ु ई करे सघूं था। सही पाड़ो त रबियुनि खे बि प्यारो आहे, इन करे मोहबत में रहंदासीं त बहितरु आहे। ता निमाणो अर्ज़ु कयो न। हा असां बि निमाणो हथ ॿधासीं गुज़ारिश आहे इहा दिकी न रहंदी बाबा। ॿियो को हुकुम कयो असांजे लाइ असां हाज़िर आहियूं। बाक़ी इहा जेको तव्हां कयो आहे न इहो ॾिसो इहो तव्हांजो न इहो तव्हांजो ग़लति आहे। हा भाउ न मां बि भाउ करे थो ॻाल्हाए ॿाहूं ॿधी मां बि ॿाह ॿधी थो मां न प्यार सां बि मां इहो ई ॻाल्हाईंदो मां, कावड़ में बि इहो ई ॻाल्हाईंदो। इख़लाक़ न आहे माण्हू। तव्हां अॼु वधाई आहे, सुभाणे ॿियो वधाईंदो, टियों वधाईंदो, घिटियूं पोइ ॾिस त ईअं त कॉलोनियूं सुठियूं थियूं ठहनि पहिरियों, पोइ असां माण्हू ई उन्हनि जूं ॾाकणियूं वधाए एॾो किनो था करे छॾूं। दुनिया में माण्हू ॾिसंदा चवंदा हिननि खे त रहण जी तमीज़ तूं इंक्रोचमेंट में आ छा? उहो न रहंदो आहे असांजे पाड़े में। न रहंदो आहे त तुंहिंजो कयो कमु। मां मगज़ न हणंदो कर। ॿोलियूं थी ॿुधो ये ॿोलियूं रखो पाण वटि। हिकिड़ी थी प्यार जी ॿोली, न उन में नथो सम्झे त अलाह मालिक आहे मूंखे ॿी ॿोली बि ईंदी आहे। मूंखे बि ईंदी आहे, मां को निडर कोन। मुंहिंजी ॻाल्हि ॿुध ते मां इहा दिकी न रहंदी। ॻाल्हि ॿुधी छॾ भाईजान, तुंहिंजी इज़त आहे। हाओ ॾे हाओ के पाड़े वारे खे एतिराज़ न आहे। 15 सालनि खां वठी हिन कॉलोनीअ में रहां थो, जुमो जुमो 8 ॾींहं थिया तूं मुंहिंजी दिकी थो ठाहे। छो एॾो तूं मोतबर आहे छा? दिकी न रहंदी, जेको करिणो थी कर। ॿध हा महिरबानी भाउ कुर्ब लख थोरा तुंहिंजे लाइ इज़तूं। बाक़ी ये मोतबर ये दाबा वञी ॿिए खे ॾे, इहो चङो मुड़ुसु हाओ बसि माफ़ कयो मैं। मतां अॼु दिकी तो ठाराए, सुभाणे चवंदे घर ठारा, मां तुंहिंजो नौकर आहियां। ॼट वर ॻाल्हाए छा तूं? दिकी ठाह हे कर हे इज़त। असां सॼे के पाड़े वारे एतिराज़ न कयो। हे चए थो त दिकी ठाह। गिरेबान खां वतो ई न। मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। वेठ हेठि वेठ हेठि मुंहिंजी वेठ ॻाल्हि हेठि वेठ। मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। किथां वतो? हितो हितो वती हितो ईअं वठ वे ॿ मिंट में वे 2 मिंट में मां ॻाल्हायां थो। वे 2 मिंट में आस्ते आस्ते ॻाल्हाए, आराम सां ॻाल्हाए, आराम सां ॻाल्हाए। हाणे छा पियो चई? दिकी न रहंदी। मूंखे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। चुप आस्ते आस्ते ॻाल्हाए, आस्ते ॻाल्हाए। तव्हांजे करे सॼियूं कॉलोनियूं तबाह थियूं थियनि, सॼा प्रोजेक्ट तबाह था थियनि। तव्हांजी जहालत जे करे जेको बि ॾिसे थो त कोई बि, तोखे ख़बर आहे त इन अहिड़े क़िस्म जी हरकतुनि जे करे सभिनी माण्हुनि जी प्रॉपर्टियुनि जा रेट किरनि था। तमीज़ सां छो नथा रहो? हा जेकॾहिं तोखे प्यार सां को सम्झाए थो त उहे तो ॻीची कोन थो वठे तूं हुनखे। मन हाणे ॻीची खां वठ, हाणे वठ ॻीची खां तूं। मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। हाणे वठ 2 मिंट में 2 मिंट में पहिरियों माण्हू खां पुछा कबी आहे तोखे ब्लड प्रेशर आहे, तोखे शुगर आहे, कंहिं बीपीअ जो मरीज़ त न आहे। पर मूंखे इहा टाई अची, मां हिन जे करे तूं अचण सां मूंखे गाबा ॾिना, मुंहिंजी बीपी हीअं हाई हाई फाई थी वई। तोखे ब्लड प्रेशर आहे, तोखे हार्ट अटैक आहे, तोखे कोलेस्ट्रोल आहे, या जेके बि तोखे बीमारियूं थी न, 4-5 कुआरियूं हणंदो मां न, सॼो मसलो तुंहिंजो। मुंहिंजी शुगर लो करे छॾी थी। ड्राइंग दे न ड्राइंग दे इहो ॿुधाए। मां ॿुध मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध तो कर दे तूं। मां मुंहिंजी ॻाल्हि ॿुध तो कर। वे तूं ड्राइंग दे न ड्राइंग दे। ड्राया तो चारई जा का तो ड्राया ड्राया तो ड्राई प्यार सां ॻाल्हाया त मां तोसां मूंखे खणी कम प्यार अञा कीअं कयां या कल। अड़े आपे मां न कढो, मां पहिरियों माण्हू आहियां जेको अॻु में कुआरी नहीं त मां तोसां ॻाल्हायां थो। घरारी ने फोन किया। हाँ मुझे आखिर में घरारी नंबर चाहिए। हाँ न्याणी मेरे करे डबल 3 फोन डबल। हाँ हाँ हेलो
चयो मां न त दिकी न ठारा हाणे आया आहिनि उहे चवनि था त शरारत करे धूड़ विझे त मोटर साइकिल मुंहिंजी घर ॿाहिरि गिटीअ में बीहारींदुमि तूं चयो न त दिकी ठा गुड आहे गुड आहे घर वारीअ बस, मूंखे बस। साईं चयो त दिकी ठाह मोटर साइकिल जो मुंहिंजो मसइलो हूंदो ॿाहिरि पेट्रोल कढी वेंदा प्लग भञी वेंदा इंडिकेटर भॼी वेंदा इन जे करे मां दिकी ठाराई मोटर साइकिल लहण चलण जे करे जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त मां उहा दिकी ठाहियां थो बस, वणे, ॻाल्हि ख़तमु वणे। बाक़ी हे बस बस हे मूंखे बस कर हे अमल मूंखे न वणे हे तूं नाज़रीन असां वटि असांजी सोसाइटी में मोहल्लनि में असां ॿ टे अढाई फुट ॿाहिरि कढी छॾींदा आहियूं पोइ अचण वञण में माण्हुनि खे तकलीफ़ थींदी आहे पर जेकॾहिं कोई प्यार मोहबत में तव्हांखे चवे इख़लाक़ सां सम्झाए त बराए महिरबानी इन शइ खे वाक़ई बि सीरियस नोटिस हिन जो वठंदा कयो हिन वांगुरु न त जेको आहे सो मां न ड्राईंदुमि पोइ वरी कुआरी ॾिसे थो त हा मां ड्राईंदुमि पाड़ो नबियुनि खे बि प्यारो हूंदो आहे पाड़े वारनि जो ख़्यालु कयो आबाद हूंदो ख़ैर घबरा न मां अचां थो कमु न तूं दिकीअ लाइ चयो न त ठाह उन ते पाड़े वारा था एतिराज़ कयो आहे इहा दिकी ठारायूं था बसि डायरेक्ट था